हरिओम। साथियों, मूंखे ख़बर आहे कि तव्हांजे मन में हिकिड़ो सुवाल हमेशह सां घुमंदो रहंदो आहे। सुवाल इहो कि असां केरु आहियूं? ही स्थूल शरीर ऐं स्थूल शरीर जे अंदर जी आत्मा ऐं इन दुनिया खे ठाहिण वारे प्रभु परमेश्वर परमात्मा में कहिड़ो संबंध आहे? टई पाण में कहिड़े नमूने जुड़ा पिया आहिनि? त पोइ अॼु जी कहानी इन ते थोरो सो प्रकाश विझंदी ऐं मूंखे लॻे थो कि तव्हांखे कहानी सुठी लॻंदी। हलो शुरू था कयूं। मूं वांगुरु ई हिकिड़ो माण्हू हो जेको हिकिड़े महाराज सां पुछे थो कि महाराज, ही ॾाढी वॾी डिफ़िकल्ट सी गुत्थी आहे। मूंखे ॿुधायो कि भई ही जेका आत्मा आहे ही स्थूल शरीर में रहंदी आहे, आत्मा परमात्मा जी आहे, ही टयूं ॻाल्हियूं छा आहिनि? टिनि जो पाण में छा संबंध आहे? महात्मा उनखे घणेई देरि ताणी सम्झाईंदा आहिनि कि इहे सचाई जी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, पर चवंदा आहिनि कि माण्हू तॾहिं सम्झंदो आहे जॾहिं कि सचाई सां गॾु उनखे कोई एग्ज़ाम्पल ऐं उदाहरण बि मिलंदो आहे। त हू माण्हू महात्मा जी ॻाल्हियूं सम्झी नथो सघे, उनखे कुझु सम्झ में नथो अचे। त महात्मा जी हिकिड़ो प्रयोग था कनि उनखे सम्झाइण जे लाइ। हू उनखे ॿुधाइनि कान था, पर उनखे चवनि था कि भाई मूंखे नथो लॻे तूं मुंहिंजी ॻाल्हियूं सम्झी पियो, पर तूं प्रसाद जे रूप में हिकिड़ो अंब वठी रख। पर यादि रखजांइ, ही अंब जेका आहे जेको मां तोखे ॾिनो आहे हू तोखे मूंखे वापसि करिणो आहे। संभाले करे रखजांइ। हा, वापसि करिणो आहे। हू व्यक्ति सोचंदो आहे कि प्रसाद वापसि करिणो आहे, कहिड़ा महाराज आहिनि, पर उनखे लॻंदो आहे ठीकु आहे, अंब कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, त उनखे वापसि करिणो आहे, ही अमानत आहे। त हू उनखे संभाले करे हिकिड़े दॿे में पैक करे रखे छॾींदो आहे ऐं महात्मा जी वरी सां 10 ॾींहंनि खां पोइ वापसि मोटी करे ईंदा आहिनि, चवंदा आहिनि कि ला भाई ॾे मूंखे हू फल ॾे, हू अंब ॾे जेको मां तोखे ॾिनो हो। हू माण्हू वेंदो आहे, हू डिॿे खे वापसि ॿाहिरि खणी ईंदो आहे, महाराज जी जे साम्हूं डिॿो खोलंदो आहे ऐं हू अंब जेको आहे हू उनखे ॾेई रखंदो आहे महाराज खे। पर महात्मा जिन जे गुस्से एतिरो पियो अचे, हाणे अंब उन्हनि जे हथ में अची वियो आहे, उन्हनि जे एतिरो गुस्सो पियो अचे महाराज खे। हू चवनि था कहिड़ो माण्हू आहीं तूं? कहिड़ो माण्हू आहे भई तूं? मां तोखे हिकिड़ो सुठो सवाटो सुंदर सो सुहिणो सो अंब ॾिनो हो ऐं हाणे तूं मूंखे मोटाए पियो था ही ख़राबु अंब, ही त सड़ी चुकियो आहे, तूं मूंखे ही छो पियो मोटाई? हू माण्हू चवंदो आहे कि साईं, मां त अंब खे हथ बि न लॻायो तव्हांखे ॾियण खां पोइ, मां हिनखे दॿे में बंदि करे रखियो हो ऐं इन ॻाल्हि जी पूरी तरीक़े सां सुनिश्चित कयो हो कि कंहिं बि माण्हू जो हथु इन ताणी न पहुचे। पर तव्हांखे त ख़बर ई आहे न कि जीअं जिते इंसान जो हथु न पहुची सघंदो आहे उते भॻवान जो हथु पहुची वेंदो आहे। ताला त इंसान माण्हुनि जे लाइ थींदा आहिनि, पर भॻवान जे लाइ त उन जो को महत्व ई कान्हे, को अस्तित्व ई कान्हे। भॻवान जो हथु अंदरि वियो यानी कि भॻवान जी नमी वारी हवा हू वाष्प अंदरि वई ऐं इन अंब खे बिगाड़े छॾियो। महात्मा जी चयो, पर इन जो रंग रूप किथे हली वियो? हू चवंदो आहे महाराज, हर हिकु शइ वक़्त सां गॾु बिगड़ंदी आहे, ख़राबु थींदी आहे। महात्मा जी चवंदा आहिनि कि छा इन जी गुठली बि ख़राबु थी वई? हू चवंदो आहे न महाराज, इन जी गुठली त पहिरीं वांगुरु ठीकु ई आहे। हाणे असां तोखे इहो ई सम्झाइणु चाहींदा हुआसीं। महाराज जी उनखे चवंदो आहे कि मां तोखे इहो ई सम्झाइणु चाहींदुमि। छा महाराज? इहा ई कि गुठली ख़राबु न थींदो आहे? ही को सम्झाइण वारी ॻाल्हि आहे महाराज? पर महाराज चवंदा आहिनि कि ही गूढ़ रहस्य आहे, उहो ई रहस्य जेको आत्मा परमात्मा ऐं स्थूल शरीर के पाण जे संबंध खे निर्धारित ऐं परिभाषित कंदो। हू माण्हू चवंदो आहे न महाराज, मूंखे त कुझु सम्झ में न आयो। त महाराज चवंदा आहिनि कि भाई तूं सम्झी थो कि इहो जेको अंब जो छिलको आहे हू ॿाहिरि सां गली वियो आहे, सड़ी वियो आहे, ख़राबु थी वियो आहे, पर गुठली ख़राबु न थी आहे। अहिड़ी हुई अंब जो छिलको तूं ऐं मां धारण करे वेठा आहियूं, जंहिंखे स्थूल शरीर चवंदा आहिनि। ऐं हू छिलको हिकिड़े ॾींहुं सड़ी वेंदो, ख़राबु थी वेंदो, सॼो गली वेंदो, जीअं अॼु ही सड़ी वियो आहे। पर जीअं गुठली जो कुझु न थियो, बिल्कुलु पहिरीं वांगुरु ई हूंदी आहे, ओड़े ई नमूने ही गुठली असांजे आत्मा जो ई रूप आहे। जीअं असांजी आत्मा सदा जे लाइ हूंदी आहे, उअं ई अंब जी जेका गुठली आहे हू सदा जे लाइ आहे। ऐं अंब जी गुठली पहिरीं जी भांति वरी सां आत्मा थी करे वरी सां नया छिलका धारण कंदी आहे, नया शरीर धारण कंदी आहे। त हू माण्हू पुछे थो, हा साईं, ही त मूंखे संबंध सम्झ में अची वियो, पर इन में परमात्मा जो संबंध, परमात्मा जो कहिड़ो इन में योगदान आहे? त हू चवंदो आहे महाराज कि भई आत्मा परमात्मा सां मिलियल आहे। ही गुठली जॾहिं ज़मीन जे अंदरि वेंदी आहे त उनखे परमात्मा रूपी नमी, वाष्प, मिट्टी, पाणी, धूप, उस जो सहारो मिलंदो आहे ऐं वरी सां परमात्मा इन खे
सजाए करे संवारे करे हिकिड़े पेड़ जे रूप में पैदा कंदा आहिनि। हिकिड़ी गुठली हिकिड़ी आत्मा हिकिड़े पेड़ यानी कि हिकिड़े शरीर खे हासिलु कंदी आहे, सॼो पेड़ थी वेंदी आहे। अहिड़े नमूने असांजी हिकिड़ी आत्मा, असांजा ॿार थींदा आहिनि, असां घणेई ॿार पैदा कंदा आहियूं। ओहिड़े नमूने हिकिड़े अंब जी गुठली जेका आहे हू घणेई नमूने जा अंब पैदा कंदी आहे। उन माण्हू खे ही हाणे ज्ञान जी ॻाल्हि सम्झ में अची वई। साथियो, उमेद था कयूं तव्हांखे बि सम्झ में अची वेंदी। पर वेंदे वेंदे हिकिड़ी ॻाल्हि था चऊं कि जेको माण्हू प्रभु सां गॾु रहंदो आहे, प्रभु जे हिन संबंध खे ॼाणी वेंदो आहे, सदा ई खिलंदो आहे, सदा ई मुस्कुराईंदो आहे। मुस्कुराहट त उहो हीरो आहे जेको तव्हांखे फ्री में मिलंदो आहे। तव्हां उनखे बिना कंहिंसां ख़रीदे तव्हां पाए था सघो, उपयोग था करे सघो, धारण था करे सघो। ऐं ही हीरो तव्हांजे वटि बि आहे। ऐं तव्हांखे सुंदर ॾिसण जे लाइ, सुंदर तव्हां सोचो था सघो सुंदर सभई माण्हू मूंखे सुंदर चवनि, त ही सुंदरता जे लाइ सभिनी खां वॾो हीरो आहे मुस्कुराहट जो हीरो। उमेद था कयूं अची कहाणी तव्हांखे सम्झ में आई हूंदी, सुठी लॻी हूंदी। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। जय झूलेलाल।